तू हिकिड़ो मोटा है साईं इल्म गैब नबी जो तव्हां अक़ीदो रखंदा हो मस्जिद जे अंदर असांखे का दलील ॾियो मुझे कहिड़ी दलील आहे तहकीकी किताबुनि वारी है ये सादी का जे साईं सादी ॾे मुझे अच्छा जो ॾे ख़बर मीज़ान आहे मीज़ान थींदो चई हा मेशर थींदो चई हा पुल सिरात गुज़रणो पवंदो चई हा चयो अच्छा जन्नत आहे चई हा मुझे पिणे ॿुधायो अथई न सम्झे के ॿुधायो ये अॼु हन या अॻिते थींदियूं कई साल पोइ ईंदियूं न न तव्हांखे शेर खपनि ई जेको डांसूं खपनि अक़ीदे जी ॻाल्हि न खपे इहो कसम ख़ुदा जो कटड़ू 2 मिंट न बीहंदो तव्हांजे साम्हूं चए बाबा हे शयूं हाणे हन या अॻिते थींदियूं चवंदो अॻिते थींदियूं पोइ कंहिं ॿुधायो नबी चए पोइ इहो इल्म गैब न आहे पोइ छा सुभान अल्लाह असां वेठासीं होटल ते हिकिड़ो चकर मौलवी आए माशाल्लाह ॾाढी हेॾी पेट एतिरो चई माशाल्लाह चेहरे खां लॻो त तव्हां पीर फ़कीरनि खे मञण वारा मुंहिंजो हा बाबा शक ई न आहे चए तव्हां चओ था पीर फ़कीर जेके न वली नबी इहो सभु कुझु कंदा आहिनि गैरुल्लाह खां अलावा इहे बि मदद कंदा आहिनि इन्हनि खे बि शफ़ा ॾेई सघंदा सभु कुझु हिनजी दलील छा आहे ईअं ॻाल्हाए रहियो अञा ताणी चांहि जो कप रखियलुसि उन में मख पई छा पई ॿुधजो ॻाल्हि अगरचे आहे लेकिन मतलब कम वारी ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके कादरी फ़कीर हूंदा आहिनि त मुर्शिद ईअं ई करम कंदो आहे सुभान अल्लाह सुहिणो बादशाह पीर ईअं ई करम कंदो आहे एन टाइम ते तव्हां गुलाम हो पीरनि फ़कीरनि जा इंशाअल्लाह तव्हांखे कॾहिं बि गुटको न आहे जीअं मखिब चांहि में पियसि मुंहिंजो ॾे ख़बर हे छा थो करी हुन गोतो ॾिनई VIP अंदरि गोतो ॾेई कढी चांहि बाबा मुंहिंजो छा थो करी चई तव्हां मौलवी हो मुंहिंजो हा चई तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजो कहिड़ी चई इब्न माजा शरीफ जी रिवायत आहे किताब तिब में हुजूर फरमायो जॾहिं मख किरेव चांहि में त हुनखे ॿियो गोतो ॾियो इंचे करे जो पहिरियों चकर जीअं किरंदी आहे त उहो पर जेको आहे बीमारी वारो विझंदी आहे ॿुधजो मसलो वाकई आहे नबी फरमायो आहे पहिरियों चकर किरंदी आहे त बीमारी वारो पर विझंदी आहे त हुनखे गोतो ॾींदव त ॿिए पर में रब शफ़ा रखी आहे तंहिंजे मुंहिंजो वाह सोना पहिरीं त चई पियो त वली फ़कीर शफ़ा ॾींदा हाणे चईंदो मख में शफ़ा आहे न सम्झ कोन मज़ो चओ सुभान अल्लाह हिते त सुभान अल्लाह मां वठंदुमि चओ सुभान अल्लाह मुंहिंजे पेट जी मुला ॻाल्हि अचे त मसला फ्री था वञनि पेट जे हिकिड़े कप जे करे पहिरें वली शफ़ा कोन हाणे मख में शफ़ा